अरे कीअं थींदो त तूं धार्मिक भाग छाजो बणियो आहे जो तुंहिंजो विश्वास श्रद्धा कोन्हे हिन पासे जो बुनियादी श्रद्धा विश्वास आहे श्रद्धावान लभ्यते ज्ञानम विश्वासन फलीभूतम सिंध में चवंदा ॿ अखर संतनि ॾे अचो सिदक रखी अचो संतनि ॾे अचो संतनि ॾे अचो जेकी चयनि उन ते वेसाह कयो जेकी तव्हांखे वणे वचन बसि वेसाह तव्हांखे फल ॾींदो साईं तव्हांजी दया सां हे कमु थी वियो बाबा तुंहिंजे लाइ असां कहिड़ी कोडर कईसीं तोखे पंहिंजे वेसाह खटायो बाबा न राम हिकिड़ो प्यारो असांजो दत्या भरिसां आहे न हितां पूज माता सां जो अस्थल ठहियल तव्हां में कोई आयो हूंदो मेले ते उहो जंहिं प्यारे बीह करे ठारायो हाणे नागपुर आयो थो उते आस्थान ठहे थो वरी उनजी शेवा ॾिसी रहियो आहे पोइ सगरा ॿई एक्सीडेंट थी पिया रोड ते वञनि पिया झांसी मां ॾाढो अॼु ताईं उहो पति ठीकु न थी सघिया 5-7 साल थी विया राम श्री राम त 1.5 महीनो थियो छो जो मां मोबाइल त पंहिंजी जाइ रहियो इलेक्ट्रॉनो फलान टीर मां फोन जो नंबर बि पंहिंजे आस्थान जो यादि कोन कयो हन कनि जेको ज़रूरी आहे चङो ॾियो बसि पाण ॼाणो राम महीनो ॾेढ थी वियो कंहिं महिल अहिड़ो मौक़ो मिलियो कंहिं ख़्याल सां उहो फोन थियो त मां माई खे चवां पियो 2 एक्सीडेंट थी विया 2 अस्पताल आहे चङो वक़्तु मां चयो मां शर्मसार आहियां ईअं चयोमांसि जो मां तव्हांखे पुछी न सघियो आहे मूंखे तव्हांजी ख़बर बि पई आहे तव्हांजो हेॾो एक्सीडेंट थी वियो आहे मां चयो साईं अखर एतिरो माई का एॾी भरी वेठी साईं तव्हां गॾु हुयो तव्हां असांखे खयूं तव्हां असांखे हीअं कयो तव्हां असांखे हीअं कयो इहो कहिड़ो जवाबु आहे इहा मुंहिंजी श्रद्धा पई ॻाल्हाए न राम श्री राम हे चवंदी छा थी वञे पई जिन खे हृदय में नाम गॾु आहे उहो सदाईं प्रभु खे रखे सम्झंदा आहिनि केॾो बि त मुंहिंजा प्यारा असां प्रभु को कृपा करो हलण जी तौफ़ीक़ बख़्शे ईअं न भाइबो त यादि रखो जेको असांखे परमात्मा तरफ़ां विवेक मिलियल आहे कहिड़ो ॿिए खे सुञाण जो हे सुठो आहे हे कसो आहे हे सुठो आहे कसो आहे इन कर्म जी जेसिताईं दृष्टि में रहंदासीं निंदा उस्तत पिया कंदासीं मन जो सुठे ऐं कसे खे ॾिसंदासीं सवाइ मन जे ख़राब थियण जे हथ कुझु कोन ईंदो राम सुठो थींदो असांखे भक्ति जी दृष्टि सां ज्ञान जी दृष्टि सां जेकॾहिं हे विवेक मिलियल आहे त असां हिन मां इहो खणो पहिरियों त संतनि मना कया संसार मां कुझु न खणो न सुठो न कसो जेको सुठो हली रहियो आहे कहिड़े ख़्याल सां सुठो हली रहियो आहे उहो पाण न सुठो हलंदो त ॿिया कीअं हलंदसि पाण न मिठो ॻाल्हाईंदो ॿिया कीअं ॻाल्हाईंदसि या का महिरबानी कान कयईं राम वेद में कथन आहे त अॻियां इहो पुछाणो थींदो तूं भेण पैदा घणा करे आहीं तूं पाण सुठो थी आहीं इहो तूं सारथी आहे तूं जहिड़े नमूने हलंदे साम्हूं मोटारा तोसां उहे हलंदा राम मनुष्य इन ॻाल्हि खे सम्झे थो ॿिए जी नेकी करण सां सिंध में परिभाषा हुई साधू केरु कंहिंजी तेरी मेरी में न कंहिंजी गिला नेकी में न सखी बाबा सदाईं सतगुरु जे नूरानी स्वरूप में साईं बाबा तत्पर हूंदा 12-13 साल असांजे गैन जी शेवा कयूं बसि मौन में शांति में न कॾहिं गुरु जी जय मल्हायूं न कॾहिं गुरु जो नालो खयूं न गुरु जी हिकिड़ी का हिस्ट्री ॿुधायूं सचे साईं सतराम जा शिष्या राम कंहिंजी तेरी मेरी न कंहिंजी गिला नेकी न इनखे खुलासो कयूं सॼो ॾींहुं कंहिंजी नेकी करण सां तुंहिंजी थींदी छा जेसिताईं तूं ख़ुदि सुठो कमु न कंदे कंहिंजी गिला करण सां उहो सुधरी वेंदो छा तूं साम्हूं चवंदे दुश्मन ख़रीद करिणो पवंदो कंहिंमें कहिड़ो अवगुण आहे कंहिंमें कहिड़ो अवगुण आहे न आहे चवंदो पुट खे चयो थी पीउ खे चयो थी मूंखे चवणो आहे राम बेबा प्यारा मुंहिंजा संतनि बि साम्हूं सच कोन चयो आहे सच चवण सां मुराद घटिजी वेंदी ऐं उनजो सनेह बि घटिजी